बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ु इहो आहे त PPH जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं PPH जो जेको तरीक़ेकार आहे उहो एॾो इम्प्रेसिव आहे, जंहिंमें मां त न बल्कि असांजो सिंध जो बि चीफ मिनिस्टर बि फ्लोर ते उनजी तारीफ़ कई आहे ऐं PPH इन डिज़र्व थी करे उनजी मैनेजमेंट हिकिड़ी स्मार्ट मैनेजमेंट आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए त उन मैनेजमेंट जे अंडर में असीं पंहिंजूं सर्विसिस प्रोवाइड था कयूं। असां हिते लेप्रोस्कोपिक सर्जरी बि शुरू कई आहे। ॿी जनरल सर्जरीअ में जेके बि मेजर माइनर सर्जरीज़ थियनि थियूं उहे असां हिते कयूं था। असांजी OT जो माहौल हिकिड़ो स्टेट ऑफ आर्ट माहौल आहे। 24 आवर्स हिते जनरेटर जो बैकअप बि आहे। हर लिहाज़ खां बि असां सुठो फील था कयूं जो हिते असां सर्जरीज़ कयूं था ऐं असांजो मेन फोकस बि इहो आहे त हीउ जेको मलीर ज़िलो आहे उन मलीर ज़िले जे माण्हुनि खे फैसिलिटीज़ ॾियूं। हितां जे माण्हू इलाहियुनि शयुनि में थोरो पोइते रहिया आहिनि, ख़ासि करे हेल्थ जे हवाले सां, ऐं मां PPH खे बिल्कुलु एप्रिशिएट थो कयां जंहिं ही सर्विसिस हिते शुरू कयूं ऐं माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ हू जाकोड़े रहिया आहिनि। सर्जरी जे हिसाब सां हिते सभु ऑपरेशन थियनि था। थायराइड थिए थो, लेप्रोटमी थिए थो, पेट जा ऑपरेशन, छिन थियो, बवासीर थियो, पिते जा ऑपरेशन, गुर्दे जा, पथरियुनि जा, सभु ऑपरेशन हिते थियनि था। असां हिते 4 सर्जन आहियूं। चारई सर्जन पंहिंजे पंहिंजे शिफ्ट जे हिसाब सां, मां उन्हनि जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहियां, त उन हिसाब सां असीं हिते कंहिं पेशेंट खे मायूस न कंदासीं ऐं असीं हिते पंहिंजे हिसाब सां इमरजेंसी बि शुरू कई आहे ऐं कोल्ड सर्जरीज़ बि शुरू कयूं आहिनि। हिन इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ इहा हिकिड़े क़िस्म जी रहमत आहे जो PPH हिन हॉस्पिटल खे टेक ओवर कयो आहे। 50 बिस्तरनि जी ही अस्पताल जेका गवर्नमेंट जे पहिरियों कंट्रोल में हुई ऐं उन वक़्त में हिते एतिरियूं सर्जरीज़ न पियूं थियनि। PPH जे अचण खां पोइ हिकिड़े क़िस्म जो ही तमामु हिकिड़ो बहितरीनु बाब जी शुरूआति थी आहे जेका माण्हुनि जे लाइ ॾाढी भलाई जी ॻाल्हि आहे।